चूहड़ जमाली जे CN न्यूज़ जे रिपोर्टर अल्हा ॾिनो मेमण खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे डिवाइस माफ़िया तरफ़ां मोतबार धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। जॾहिं त अगवा जो कूड़ो केस पिणु दाख़िल करायो वियो आहे। डिवाइस माफ़िया जो ग़ुलाम हैदर लाखाटियो ऐं मुश्ताक कासकेली तरफ़ां CN न्यूज़ जे रिपोर्टर सहाफ़ी अल्हा ॾिनो मेमण ते अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराइण सां गॾोगॾु खेसि मोतबार धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। CN न्यूज़ जे रिपोर्टर अल्हा ॾिनो मेमण वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध, आर्मी चीफ IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त मूं मथां कूड़ो केस दाख़िल करे मूंखे मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। हुन चयो आहे त हिन ग़रीब मज़लूम औरतुनि जे पैसनि मां कटौती ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते डिवाइस माफ़िया ग़ुलाम हैदर लाखाटियो ऐं मुश्ताक कासकेली तरफ़ां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी जी मुख्य टारगेट किलिंग ज़रिए मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। मामले जी नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।